ईद मुबारक। करमपुर अलमदीना जाफरी होटल ईद उल फितर के पुरमसरत मौके ते पेश करे तो खालिस खीर जी दूध पती चांहि मुख्तलिफ़ लज़ीज़ ताम मुख्तलिफ़ थधा मशरूबात वेहण लाइ अंदर ॿाहिर साफ़ सुथरो कुशादो माहौल। पोइ देर छाजी ईद ॾियारे अलमदीना जाफरी होटल जो रुख ज़रूर कंदा। बे तरफ़ अलमदीना जाफरी होटल इंतज़ामिया ईद उल फितर के पुरमसरत मौके ते शहरनि इलाइक़े वासन दोस्तन अज़ीज़न अहले वतन के एडवांस ईद मुबारक पेश करे थी। पारा अली हसन जाफरी अलमदीना जाफरी होटल करमपुर लाड़ो। मुबारक मुबारक ईद मुबारक विनिल वानिल उयरुम ईद मुबारक। जी तो दोस्तों हिन कलाम लाइ फरमाइश आहे असांजो प्यारो भाउ करमपुर खां अमजद अली बिजाणी साहब ऐं मुर्तज़ा बिजाणी ऐं असांजो प्यारो भाउ इमरान अली बिजाणी साहब ऐं ज़ाहिद चाचड़ ऐं वधीक लाइ फरमाइश गुलाम यासीन चाचड़। वो इंशाअल्लाह हीअ ईद कबी वो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी वो वॾे धमाके सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी वो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। भाकुर मिलबो सिद्धड़ीअ जे होटल ते हलबो दोस्तन सां पाए भाकुर मिलबो। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। कभी हिन ईद ते हाणी दुश्मन साड़ बजाणी वाणी घट न कभी हिन ईद ते हाणी। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। सखर शिकारपुर फैज़ू खलपुर घुमबो दाबे सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। इंशाअल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। जन समाड़ी असगर मूसा मिलाए ताड़ी गड घुमदा सुहाजन।
माड़ी। इंशाल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। इंशाल्लाह हीअ ईद कबी हो वॾे धमाके सां। सकर शिकरपुर फैज़ू खलपुर घुमबो दादे सां। सकर शिकरपुर फैज़ू खलपुर घुमबो दादे सां। इंशाल्लाह हीअ ईद कबी